सिंध जी सरज़मीन ते पखड़ियल कुदरती हसीन तोहफ़नि मां हिकु मीरपुर ॿेलो बि आहे जेको पंहिंजी वसियत सूंहं ऐं सरसब्ज़ी सां धरतीअ जी सूंहं में वाधारो आणे रहियो आहे। मीरपुर फॉरेस्ट की एराज़ी तकरीबन 7000 एकड़ है। 2018 में एपिक हाई कोर्ट ये ऑर्डर कया तो जेके भी लीज आहिनि उहे लीज ख़त्म थिया। लीज खां पोइ हिते तकरीबन 3500 एकड़ एराज़ी ते कब्ज़ो हुयो त असां डिस्ट्रिक्ट मैनेजमेंट ऐं सिंध पुलिस जी मदद सां इहे कब्ज़ा ख़ाली कराया तो हिन टाइम भी कुछ कब्ज़ा आहिनि, तकरीबन 250-300 एकड़ ते कब्ज़ा बाक़ी आहिनि ऐं कंटिन्यूस असांजी लास्ट 3 मंथ खां इहे ऑपरेशन हलनि था पिया। लास्ट 3 मंथ में असां 600 एकड़ एराज़ी बासन माण्हुनि खां छॾाई आहे ऐं 600 एकड़ ते ही प्लांटेशन थी रही आहे। तव्हांखे इहो विज़िट कराईंदासीं त इहा अलहमदिल्ला जेका रिट्रीव एरिया आहे उन ते सुठी प्लांटेशन बि बीठी आहे ऐं उन खां अलावा असां वटि तव्हां ॾिसंदो त हिते फॉरेस्ट कवर बि सुठो आहे। असां जेके टारी प्लॉट आहिनि टारी आहे, असांजूं बेडेड नर्सरीज़ आहिनि सुठियूं जेके अलहमदिल्ला सुठो रोल अदा थियूं कनि क्लाइमेट चेंज खे कंट्रोल करण लाइ। जीअं तव्हांखे ख़बर आहे हिकिड़ो ग्लोबल इशू आहे क्लाइमेट चेंज न, त उनखे रोकण जे लाइ फॉरेस्ट जो वॾो रोल आहे ऐं अलहमदिल्ला मीरपुर फॉरेस्ट रेंज भी पंहिंजी कंट्रीब्यूशन ॾिए थी पई क्लाइमेट कंट्रोल करण लाइ। ही वसी ॿेलो न रुॻो वणनि जो मजमूओ आहे पर पखियुनि जी ॿोलियुनि, थधियुनि हवाउनि ऐं फितरत जे मौसीक़ीअ सां जहिड़ो जाॻंदो हिकु ख़ूबसूरत जहान आहे। मीरपुर ॿेलो जी हंज में बबुर, टारी, निम, मुश्कबैद ऐं अमलतास ऐं बड़ जहिड़ा क़ीमती ऐं शामरो ॾींदड़ वण मौजूदु आहिनि जेके न सिर्फ़ु माहौल खे सरसब्ज़ बणाइनि था पर इंसानी ज़िंदगीअ लाइ बि ऑक्सीजन ऐं सुकून जो ज़रियो आहिनि। सॼी दुनिया क्लाइमेट चेंज जे असरात खे फेस करे पई, अहिड़ी तरह असां बि क्लाइमेट चेंज सां असर अंदाज़ थियूं था पिया। तव्हां ॾिठो हूंदो 2022 में हिकिड़ियूं सडन बरसातियूं थियूं, इलाही हैवी रेन थियूं जंहिंसां माण्हुनि जो सॼी लाइफ डिस्टर्ब थी न। त क्लाइमेट चेंज हिकिड़ो कंटिन्यूस प्रोसेस आहे जेके पूरी दुनिया खे इफेक्ट करे थो। इनखे हिकदमि असां रोके नथा सघूं पर कुझु अहिड़ा स्टेप्स आहिनि जंहिंजे वठण सां असां हुनखे कंट्रोल करे था सघूं न। हुनमें सभ खां पहिरियां आहिनि ग्रीन हाउस गैसिस खे कंट्रोल कजे ऐं वधि खां वधि प्लांटेशन कजे न। त बीइंग अ डिपार्टमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंट मीरपुर में बि ऐं पूरे सिंध में कमु करे थो पियो, अहिड़ी तरह माण्हुनि जो बि उहो ज़िम्मेदारी आहे त क्लाइमेट चेंज असां विढ़ण जे लाइ उहो पंहिंजी कंट्रीब्यूशन ॾियनि ऐं वधि खां वधि प्लांटेशन कनि। सिर्फ़ु डिपार्टमेंट लेवल ते प्लांटेशन इनफ न आहे, असांजा जेके लोकल कम्युनिटी आहे उहो बि असांजो साथ ॾियनि, उहे बि पंहिंजे घरनि में पंहिंजे ॻोठनि में वधि खां वधि वण हणनि त जीअं असां क्लाइमेट चेंज खे कंट्रोल करे सघूं। बहार जी मुंद में जॾहिं हिन ॿेले जा वण नवनि पननि ऐं गुलनि सां सींगारजी वञनि था तॾहिं फितरत ॼण पंहिंजी ख़ूबसूरतीअ जो नओं बाब लिखी रही हूंदी आहे ऐं हर तरफ़ ज़िंदगीअ जी ख़ुशबू महसूसु थींदी आहे। ॿेलो मीरपुर सिर्फ़ु वणनि जो नालो न आहे पर ही माहौलियाती तहफ़ुज़, हयातियाती तनूअ ऐं ईंदड़ नसुलनि लाइ हिकु क़ीमती विरसो आहे जंहिंजी हिफ़ाज़त असां सभिनी जी गॾियल ज़िम्मेवारी आहे। अचो त हिन सरसब्ज़ तोहफ़े खे बचायूं, वण पोखियूं ऐं पंहिंजी धरतीअ खे वधीक ख़ूबसूरत, सरसब्ज़ ऐं खुशहाल बणायूं।